दोस्तों हींअर हिन सदाबहार महफ़िल जो चोथों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि हलियो जे वञी थो वरी जल्द अचिजांइ। तमामु ख़ूबसूरत माज़ी जो कलाम आहे ऐं झर झंग में मक़बूल थियो, तमामु घणो ॿुधियो वियो। दोस्तों जो शाइर आहे अब्दुल ख़ालिक अब्द। तमामु ख़ूबसूरत शाइरी आहे दोस्तों, तव्हां ज़रूरु ॿुधिजो। उस्ताद जलाल चांडनी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 4 तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां, जेको उस्ताद जलाल चांडनी जो सचो आशिक़ आहे। दोस्तों हिन कलाम जे लाइ फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजूरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां, अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम खां, दीदार अली रिंद ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलेदी ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां, मेहरदीन कोटवार राजस्थान इंडिया खां, असांजो पीरी प्यारो दोस्त इंजीनियर वकार अली भेलाड़ साहब राणीपुर खां, हाजी मिर्ज़ा ख़ुश्क साहब सऊदी अरब खां, असांजो प्यारो दोस्त शाइर शमन अली मलिक होसपुर कंदकोट खां, असांजे प्यारे शाइर शमन अली मलिक जा फर्ज़ंद शाहिद अली मलिक ऐं ज़ाहिद अली मलिक होसपुर कंदकोट खां, तालके नारे खां डॉक्टर मंज़ूर कीरियो मोहम्मद रहीम लुंड गोलाची खां। दोस्तों वीडियो खे मुकमल ॾिसो, लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। खिल में अदर में आहूं जरा दर्द न जूदाऊं और इश्क करा बाहर खेलूं खिल में खिलूं अंदर आशूरा खामन था कूड़ा आरिफ मोदा इश्क जा रेडियो में कलाम अचे थो छड़े तू जो विंदे भला छा थी पवंदो उन जो कलाम वरी इन कलाम जो जवाब वरी मुझो कलाम चयला छड़े तू जो विंदे मुझो साह विंदो ही वरी नओं शाइर पैदा थियो असांजे मुल्क ते उहो छा थो चए उहो चए थो मुंहिंजो महबूब आयो ऐं मूंखां मोकिलाए वञे पियो छा चएसि पियो ओ हलियो जे वञी थो वरी जल्द अचिजांइ ओ हलियो जे वञी थो वरी जल्द अचिजांइ वो अथई नाम खुदा जो
जानी सिंह। Thank you.
पेशकेश कामरान जानी सिंधी।